نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له. ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ما كان محمد أبا أحد من رجالكم ولكن رسول الله وخاتم النبيين. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وأصحابه أجمعين. स्टेज जलवगर अहले सुन्नत जा जलीलुल कदर उलमाए किराम सादात इज़ाम मशाइख़ आलाम खुसूसन पीर तरीक़त रहबरे शरीयत हजरत किबला पीर अब्दुल खालिक कादरी ज़ीद मजदहू सज्जादा नशीन आस्ताना आलिया भरचुंडी शरीफ जाने अहले सुन्नत उस्तादुल उलमा शेखुल हदीस व तफसीर हजरत किबला मुफ्ती मोहम्मद जान नईमी दामत बरकातहुमुल आलिया हजरत पीर तरीक़त रहबर शरीयत किबला सईं सरदार ज़ियाउल्लाह शाह जीलानी अतालल्लाह उम्रुहु दीगर उलमा ऐं सादात जंजे ॾिसण सां दिल ठरे थी। ॿुधायो तव्हांजी दिल ठरी आहे या न ठरी आहे? रूह खे राहत मिली आहे या न मिली आहे? मदीने वारे मीर फरमायो मन साफ़ह आलिमन फकअन्नमा साफ़हनी। जंहिंखे आलिम सां मुसाफ़ो कयो उन ॼण कि मूं मुहम्मद करीम सां मुसाफ़ो कयो। आलिम जी ज़ियारत मदीने वारे साईं जे दीदार मुस्तफ़ा करीम जे शरफ़ ज़ियारत जो उन माण्हू खे मक़ाम मिले थो जेको के आलिम जी ज़ियारत कंदो आहे, आलिम सां मुसाफ़ो कंदो आहे। अॼु हिन स्टेज ते केतिरा आलिम आहिनि, केतिरा मशाइख़ आहिनि जिन खे ॾिसी यकीनन असांजूं दिलियूं ठरनि थियूं पियूं। हिननि मां हिकु हिकु शख़्सियत जी हली वञी ज़ियारत कजे। हा मीरपुर ख़ास वारो तव्हां जे मथां रब केॾो वॾो करम कयो आहे। हिकु स्टेज ते हिन मदरसा नूरुल क़ुरान जो नूर आहे जो हेतिरनि मशाइख़नि ऐं आलिमनि जी रब असांखे यकजा ज़ियारत ऐं दीदार नसीब कयो। अज़ीज़ान गिरामी, असांजो ईमान आहे, असांजो अक़ीदो आहे त मदीने वारो साईं ख़त्म नबूवत जो ताजदार आहे। भला घटि था ॻाल्हायो। जंहिंखे रब ज़ुबान ॾिनी आहे सो चवे सुभान अल्लाह। मदीने वारे साईं फरमायो त हिन दुनिया जे अंदर जेतिरा बि नबी आया, पैगंबर आया, रसूल आया, इन्हनि जो सिलसिलो जारी रहियो। पर जेॾी महिल मदीने वारो साईं आयो त हाणे क़यामत ताईं ॿियो को नबी अचणो ई न आहे। इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी हज़रत
मदीने वाले साईं फरमायो त मुंहिंजी उम्मत में फितना थींदा, फितना थींदा, मुंहिंजी उम्मत में फितने जा अॻुवाण पैदा थींदा, मुंहिंजी उम्मत खे गुमराह करण जे लाइ कोशिशूं कंदा। इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी, अल मुस्नदुल जामे वाले रिवायत आंदी, मुंहिंजे आका फरमायो इन्नहु सयकून फी उम्मती सलासून कज़्ज़ाबून कुल्लुहुम यज़ुम अन्नहु नबियुन व अना खातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। मदीने वाले साईं फरमायो त 30 कूड़ा दज्जाल धोखेबाज फ़रेबकार पैदा थींदा, माण्हुनि में सॾाईंदा त नबी आहिनि, पाण खे सॾाईंदा, दावा कंदा नबूवत जी, पर मां मुहम्मद जो ऐलान कयां नबी मूंखां पोइ न आहे, रसूल मूंखां पोइ न आहे। जेको नबूवत जी दावा करे इहो दज्जाल आहे, कज़ाब आहे, कूड़ो आहे, इहो कॾहिं बि हक़ वारो नबी थी नथो सघे। नबीअनि जो ताजदार, मदीने वारो सरदार। अव्हां खां पोइ नबी अबदी, रसूल अकरम हबीब आज़म, रसूल अकरम हबीब आज़म, अव्हां ई हादी, अव्हां ई महदी। ओ अव्हां ते नबूवत ख़त्म खुदा कई, अव्हां खां पोइ को नबी न थींदो, जे ईंदो ईसा छॾे कलीसा, अव्हां ते कलमो पढ़ाए हादी। रसूल अकरम हबीब आज़म, अव्हां ई हादी, अव्हां ई महदी। अव्हां खां पोइ जो नबी सॾाए, सो मुंहं में पंहिंजे थो धूड़ पाए, जो कादियानी कटो अकाफर, जो कादियानी, जो कादियानी कटो अकाफर, जो कादियानी कटो अकाफर, उन्हीअ ते लानत रोज़ पवंदी। रसूल अकरम हबीब आज़म, अव्हां ई हादी, अव्हां ई महदी। ही रिवायत आहे सही बुखारी जे अंदर, सैयदना अबू हुरैरा जो रिवायत करे, मुंहिंजे आका फरमायो ला तक़ूमु अस्साअतु हत्ता युबअस दज्जालून कज़्ज़ाबून क़रीबन मिन सलासी। जेसी ताईं क़यामत क़ाइम न थींदी, जेसी ताईं हिन ज़मीन ते 30 कूड़ा, 30 धोखेबाज़ पैदा थींदा। इहा बि क़यामत जे निशानियुनि मां हिकु निशानी आहे। ये कूड़ा नबूवत जा दावेदार पैदा थींदा। कुल्लुहुम यज़अम अन्नहु रसूलुल्लाह, उन्हनि मां हर को दावा कंदो उहो अल्लाह जो रसूल आहे। पर मदीने वारे फरमायो त ॿुधी छॾियो, मां मुहम्मद सभिनी नबियनि जे पुॼाणी वारो रसूल। सुभान अल्लाह। बराबर हे त कूड़ा दावेदार आहिनि, हे त दज्जाल ऐं कज़ाब आहिनि, पर असांजो त ईमान आहे। जेके कमो बेश 1.25 लख नबी आया, हर नबी इज़त वारो, हर नबी अज़मत वारो,
मुस्तफा जो जमानो जमानन जो सरदार हुआ, मदीने वाले जो घरानो घरानन जो सरदार हुआ, मुस्तफा जो शहर शहर जो सरदार हुआ, मदीने वाले जी जात अपनी जासन जी सरदार, मदीने वाले थे देखो किताब नाजुल जो वो किताबन जो सरदार हुआ, मदीने वाले जी बोली सपनी बोलन जी सरदार। अल्लाह अल्लाह मदीने वाले साईं जा यार अबू बकर उमर जन्नत दे अखड़ोटन जा सरदार, नबी दा शहजादा हसनैन करीमैन जन्नत दे जवानन जा सरदार, नबी सोने जी न्याणी जन्नत जी मालिकानी अम्मा खातून अतहर सारी दुनिया जे औरतों दी सरदार, नबी जो बिरादर फातिह खैबर मौला अली वलियन जो सरदार, इमामन जो सरदार, अरब जो सरदार, मुझे नबी जो घरानो ही निरालो, मदीने वाले साईं जो शहर भी निरालो, जेको बदन ते कपड़ो लगे वो कपड़ो कपड़न जो सरदार। सुभान अल्लाह सुभान अल्लाह, मदीने वाले साईं खे रब हुआ इज्जत हुआ अजमत हुआ शान हुआ मकाम हुआ मर्तबो अता फरमायो, जो कायनात में मुझे दिल पर नबी जो मिसाल थियो न थींदो, असां जो अकीदो ई हुआ वहाबी चवे तो नबी दी इज्जत वडे भाउ जेतरी आ, बेअदब चवे तो नबी दी इज्जत वडे भाउ ॻोठ जे चौधरी वांगुर आ, असां चऊं था त असां जो आका सारी कायनात जो ताजदार हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा, हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा, ये गुलन में गुलाब नाए, ओ जान जाना ओ शाह शाह, जगने में तो जो सही जवाब नाए। हजरत मुसअब बिन उमैर का कुछ मदीने वाले को शान छा है, अरब जे सरदार जो मक्के जे सरदार जो पुटुआ पीर रोके थो मुसअब मोहम्मद दी कचहरी में न वञ जाए, सियारत न कजाए, हिक दिहाड़े मुसअब जी नज़र रुखे मुस्तफा दे पई, मदीने वाले दे मुखड़े दी ज़ियारत थी। हाय हाय हाय, या त हिन अहले सुन्नत जे अकाबिर खां पुछ जेके कॾहिं ख्वाबनि में कॾहिं सुजाॻियुनि में मुस्तफा जा दीदार कंदा पिया। मुलाकात हबीब साडी ईद हो गई, साडा हक हज अकबरी तेरी दीद हो गई, तेरी सूरत जो तकी ते मोहब्बत हो गई पक्की, जन्नत वास्ते पक्की ए रसीद हो गई। मसब खे पियो कमरे में बंद कयो, बाहर न निकरंदे, कपड़ा न ॾींदो माए, मानी न ॾींदो माए, पानी न ॾींदो माए, मोहम्मद जो दर छॾ गुलामी
इन उलमा ऐं मशाइख जे हुज़ूरी में अॼु दिल में पक्को वाइदो कयो त अॼु खां वठी निमाज़ न छॾिजंदी। निमाज़ पढ़ंदो मथे मथे हसणी चओ घणा वक़्त पढ़ंदो 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो ऐं मथां वरी रमज़ान अचे पियो रमज़ान रब जो मेहमान महीनो अचे थो मन साम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। मदीने वारे साईं फरमाया त ईमान सां सवाब जी नियत सां रमज़ान जा रोज़ा रखे सारी ज़िंदगी जा गुनाह रब बख़्शे बाप ॿुधायो रमज़ान मल्हाईंदो रोज़ा रखंदो मथे मथे हथ खणो रोज़ा रखंदो तरावीह पढ़ंदो रमज़ान मल्हाईंदो खुदा जो कसम हिते मुस्तफा जी गुलामी कंदे मदीने वारो हयात नबी निहारे तो हुनरमंद जे हाल खां बाख़बर तुंहिंजो नेकी जो हिते विख खणन मदीने वारो रोज़े अज़हर में ख़ुश थींदो जे मदीने वारो राज़ी थी वियो हिते बि वाह हुते बि वाह बिनी जहानन में बेड़ा पार थी वेंदा। अल्लाह करीम मुझो चवण तव्हां संग ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए। रब करीम हिन ताबरीन जे सदके असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए। हिन मदरसे जे लाइ दिली दुआ आहे अल्लाह करीम मदरसे जे हिन मुहतमिम साहिब के उस्तादन के शागिर्दन के इल्म में अमल में फैज़ में रूहानियत में बरकतूं अता फरमाए। हिन मदरसे जो फैज़ क़यामत जारी सारी रखे। वमा अलैना इल्ला